ओ मुझा सुना पोइते ब उठ वेही रहा हन पंहिंजो तफ़सील ॿुधाई त अगर उठ वेहंदा हन बदशुगूनी हुंदी आ उन्हनि खे ज़बह कयो वेंदो आ उन्हनि जो माल तक़सीम कयो वेंदो आ मुझे मुस्तफ़ा न्यारे जो मैसरा उहो काफ़िलो ॿियो आ अॼु काफ़िलो ॿियो आ मुझे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पांजे डाची जो रुख मोड़ियो मुझा दोस्त अजीज अची उन उठन जे भर में आया महबूब पांजे डाची तो लथा उहे उठ कहड़ा हुया उहे उठ कहड़ा हुया चो जेको मक्के जे हरम में मुझे मुस्तफ़ा के जन महारूं ॾिनियूं वयूं हुयूं हाणे महबूब के जो चौक में सरदारी मिली उहे बई उठ आजाद थी वया उन्हनि के पुठियां कतार में निधन को करे लगायो वयो उन्हनि उठन पाण में सलाह कई मक्के में त महबूब जे कदमन ते मुंह रखियोसी हाणे शाम ताईं पोइते हलऊं पाण में सलाह करे चयूं अच त अहिड़ो तरीक़ो कयूं जो पिरी पाण जी दीदार कराए मुझे यार के रब चाहे तो जानवर भी सुञाणन पर जे 14 सदी जो मुसलमान न सुञाणे तो पांजे किस्मत के चवे अजीजा ने मन मुझे महबूब मुस्तफ़ा जी जो पांजी डाची बिहारे हबीब करीम उनता लथा अञा उठन जे वेझो आया त उठ उथी करे पांजा मुंह मुझे मुस्तफ़ा जे कदमन में रखी करे कुछ आवाज करण लगा मुझे मुस्तफ़ा करीम उनन जे मथा शफकत जो हथड़ो रखी पाण फरमायो इन्हनि बिनी उठन के मां मुस्तफ़ा जे डाची जे पोयां लगाए छड़ियो जन महबूब जो न दीदार कयो है पोइते किथे था हलन था चयो सोहणा नथो पंध थे पांजे करीब कर त असांजो को पंध सजायो थे अजीजा ने मन जेडी मल इहो मंजर थियो त मैसरा लिखियो बीबी 1000 दिरहम लीक कढे हिकड़ी लीक कढे जी जो सफर जारी थियो अबू जहल त अगे सड़ियल होयो रहंदो सड़ी वयो उन पुठिया चयो त गाल बुधो जिंदगी जी कमाई थी वने हाने छा कयो पांजे पुराणन वडन सा सलाह के हाने अगी मंजिल घणी परे आ उन मंजिल का पहरी विच में किथे ब पानी कोढे को हाने छा कयो जे सबई पांजे खलन के थोड़ा थोड़ा सोराख कंदा वणो पानी होरिया हरंदो वने मंजिल का अग में पानी खत्म थी वने मैसरा के रड़ करे चो पानी न की पानी हुंदो न की पानी मिलंदो बदशुगूनी जाहिर थींदी हुन के केड़ी खबर त अज जेको इन काफिले जो सरदारा ओहो जमीन जो पानी त छा पर ओ हौज़े कौसर जो मालिका अजीजा ने मन उन्हनि पांजी तरतीब मुताबिक मशवरो करे खलन में सोराख करे छड़िया पानी ज़्यान थियण लगो जडे पानी घणो ज़्यान थी वयो पानी बचो कोन त दाह कई अबू जहल ओ मैसरा पानी खत्म थी वयो वारो कर पानी मैसरा निहारियो त हिते त पानी किथे भी कोन हुंदो आ अबू जहल के जी सब्र कर जी सब्र नथो थे पानी का सवा सफर नथो थे पानी खपे बदशुगुनिया कने पानी को न खुटवा मैसरा चेसो जुबान बंद कर बदशुगुनी तुझे लाहे अजो आशिकन जे ला तरुगी मालई माला दौड़ंदो आयो उनके खबर हुई त अज महबूब नंबर लगाईंदा वींदा मुझो 1000 दिरहम ठहंदो वींदो दौड़ंदो आयो आका पानी खत्म थी वयो आ हुजूर फरमायो परवाह ना है आका पंजे डाची तो लहन था कदम गणियो 1 2 3 4 5 6 जदी मल 7 कदम हयो मुझे मुस्तफा फरमायो हिय जो पंजे लठ मुबारक जो इशारो दिनो जे तुझे मोटर जो पानी छूट करे वंदो आ ये रस्ते मा पानी बहण शुरू थी वयो अज दी ते खुदा तो के शाम जो सफर नसीब अज डी ते हुए निशान मौजूद हन अज डी ते हुए खूह जा पानी मौजूद हन अज डी ते मुझे मुस्तफ़ा जे दीवान जा उते दीदार मौजूद हन खुदा करे शल नसीब थे थोड़ो तकड़ो हला मुझा दोस्त अजीज हेडा अबू जहल जो मुंह लहंदो वने हेडा मैसरा जो कम ठहंदो वने अज भी इं थींदो आ न जॾहिं यार जे इश्क जी ॻाल्हि हलंदी आ न त हिकिड़नि जो घर डहंदो वेंदो आहे हिकिड़नि जो मदीने में ठहंदो वेंदो आहे
अज़ीज़ान मन जे वक्त में मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सिपह सालारी में अगवानी में सरदारी में काफिलो शाम जे तरफ रवानो थियो आ। अज़ीज़ान मन अग्यां हिकड़ो चौक ईंदो आ जी अजुकल्ह बाईपास ठहियो आ। शहर में अंदर वञबो त रश घणी आ पर उते रश न हुई। जंगल हुयो, मिरू हुया, शींह होया, जानवर होया। रस्ते में अग्यां जगह कान हुई। बाहरों रस्तो वठी वञबो हो। विचा 5 मिनटन जो पंध, बाहरा 5 कलाकन जो पंध। मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम उन चौक ते अची करे पांजे सवारी के सिधो कयो त अबू जहल दाह कए, ओ मैसरा, ओ मैसरा। छाला तो अबू जहल दाहू करी चवे तो अनाड़ी के अगों वेहारियो थे। हो केड़ो रस्तो तो वठे जिथे जान जो खतरो आ। चे तो जुबान बंद कर त काकड़े मान कढ़ी छड़े। ट्रोड़ी चवे तो महबूब इहो रस्तो खतरे वारो आ। मुझे मुस्तफा फरमायो मैसरा अजो सब्र कंदो वञ। अज उहा ज़ात तो सा गद्दा जेके जिंदगी जे खतरन के अमन में तब्दील करण वारो आ। मैसरा चयो ठीक आ। महबूबन जो काफड़ो अॻिते हलियो। सब खां पहिरीं अज़दहा नाग अॻियां अची वियो। केर आयो? जवाब ॾियो। अज़दहा नाग। चई त उन जो नालो बि ॿुधाए, नालो बि ॿुधाए, अॼु वधाए ॿुधाए। छो त हनीफ़ खे थोड़ी ख़बर आ जो खोले थो ॿुधायां। उन जो नालो आ हाम बिन हुलैम। छा नालो आ? ए सिंधी माण्हू वेठा हो, ख़बर त न जॾहिं अदा नाग जॾहिं ज़िद कंदो आ अदा पोइ 7 मार बहान ॿुधो अथव न। नाग जिन जॾहिं बि पंहिंजी सूरत मटाए मटाए जॾहिं नाग जी सूरत वठंदो आ त पोइ वापसि वरी ॿी सूरत में न अची सघंदो आ। ऐं इहा फ़कीर जी निशानी आ। नांगड़ो काड़ो ॾिसी चवीसि ओ फ़कीर, कसम ॾेई सुहिणे दस्तगीर जो हलियो वञ त फूकू ॾेई हलियो वेंदो, तुंहिंजो मैदान ई छॾे वेंदो। हा फ़कीर हूंदो त वेंदो, पर जे चुहड़ो हूंदो त बीठो हूंदो। नांगन जा क़िस्म आहिनि न त मुंहिंजा दोस्त, पर उन फ़कीर खे जेकॾहिं मारबो आहे त उनजो पोयां पलांद कंदो आहे। ॿुधंदा न 7 मारियासीं, उहे नांग न हुया पर उहे फ़कीर हुया। ए हाम बिन हुलैम भी नाग जे अज़दहा जे सूरत में बीठो आ। चवी त उन जे मुंड ते वठी हले, चवी त अॻिते सिधो हला। जवाब ॻाल्हायो। पोयन खे ॿुधण में ॻाल्हि कान थी अचे, मज़ो घणो अची वियो। सुभान अल्लाह। चो लगी तुझी तार आजन खे दुनिया में उगे दीवाना। लगी तुझी तार आजन के दुनिया में उगे दीवाना। असहाबी पहिरियों नंबर मुझे मुस्तफा जा थई मस्ताना। लगी तुझी तार आजन के। अज़ीज़ान मन हाम बिन हुलैम जिन्ना कह जो उम्मतिया जो हजरत इब्राहिम खलीलुल्लाह जो डाडो सरकशा डाडो सख्ता। हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम उनके दीन जी दावत ॾिनी आ। आयो आ दरबार में वेही तो चवे, ऐ सोना खलील मां तुझी गाल मञण जे ला तैयार हां, तुझो उम्मती थियण ला तैयार हां, कलमो पढ़ण जे ला तैयार हां, पर हिकड़ो शर्त मुझो कबूल कर। छा कर? हिकड़ो शर्त मुझो कबूल कर। सोने खलील चयो चो। चवे तो शर्त हुआ डाढो गुनहगार हां, कलमो पढ़ा थो पर कयामत जे ॾींहुं मुझे शफात जो वायदो कर। हजरत इब्राहिम खलीलुल्लाह हाम बिन हुलैम दे निहारे चयो, ऐ हाम तो अहिड़ी गाल्हि कई आ जो इन कलमदान जो तालुक मूसा न है, इन कलमदान जो वजीर रब को ॿियो बनायो आ।
हाम बिन हुलैम चयो तूं अल्लाह जो नबी अची आहियां, तूं खलीलुल्लाह चवे तो आहियां। चवे तो पो इन भला जे कॾहिं इन कलमदान जो मालिक को ॿियो आहे, शफ़ादार को ॿियो आहे, पोइ मूंखे ॾस ॾे त मां वञा। सुणो इब्राहिम निहारे चवे तो उन जे अचण में त अञा 5000 साल पिया आहिनि। घणा साल? वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला। पोई आयत पढ़ा, मा वद्दअक रब्बुक वमा कला। ओ मुंहिंजा मुस्तफ़ा कॾहिं तुंहिंजे रब तोखे भुलायो आहे। इब्राहिम पंहिंजे दौर में तुंहिंजी तारीफ़ करे, इस्माइल पंहिंजे दौर में तारीफ़ करे, नूह पंहिंजे दौर में तारीफ़ करे, आदम पंहिंजे दौर में, शीश पंहिंजे दौर में, यूनुस पंहिंजे दौर में, ईसा मूसा पंहिंजे दौर में। मुंहिंजा मुस्तफ़ा हर दौर के मां रंग रबुला तर मां रब रंगुला तो आ, तो मुस्तफ़ा जे प्यार सां रंगुला तो आ। महबूबा तोखे कॾहिं मां रब भुलायो आहे? अज़ीज़ाने मन उन हाम बिन हुलैम हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह के अर्ज़ कयो, सोना भला हिकिड़ो अर्ज़ क़बूल करजी। चओ चई भला जे कॾहिं इहो कलमदान तो वटि नाहे, यार जे अचण में 5000 साल लेट अची हा। चई भला हिकिड़ो कमु कर, पंहिंजे मालिक खां दुआ घुर, उम्मती तुंहिंजो थियां तो दीदार उन जो कयां। सुने इब्राहिम खलीलुल्लाह चयो, ऐ हाम इहा ॻाल्हि सवली आहे, अल्लाह जे दरबार में दुआ घुरी 5000 साल तोखे उम्र वठी थो ॾियां। चवे थो जे उम्र वठी ॾिनी अथई त हाणे ॾस बि ॾे त यार कहिड़ी जॻह ते मिलंदो। जे तूं चवीं त सुणे इब्राहिम खे ख़बर कीअं पई त मां क़ुरान पढ़ी तोखे ॿुधायां। वकज़ालिक नुरी इब्राहिम मलकूत समावात वल अर्द। अल्लाह ताला 7 ज़मीनूं 7 आसमान पंहिंजे इब्राहिम के मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दर्शन कराया, दीदार कराया, ॾेखारिया। वक़्तु ईंदो ॿुधाईंदो मैं। हा हा ठहियल 7 ज़मीनूं ऐं 7 आसमान अल्लाह खलीलुल्लाह खे ॾेखारिया। तोखां पुछंदुसि त उहे 7 ज़मीनूं 7 आसमान रब कंहिंजे साम्हूं ठाहिया? इहो कहे ॿिए दफ़े ॻाल्हि के घणो तवील न छेड़ींदुमि। मां चयो त समुंड आहिनि, समुंड सजण साईं जे फ़क़ीर खे सुञाणे सजण साईं जे फ़क़ीर खे नथो सघी, पोइ सजण यार खे किथां सुञाणंदे तूं? अज़ीज़ाने मन हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह दुआ घुरी अल्लाह खां 5000 साल उनखे उम्र वठी ॾिनी आहे। चवे तो हाणे जॻह ॿुधा। चवे तो शाम ॾे रस्तो वेंदो आहे, फलाणो जेको चौक आहे उन चौक में वञी वेही रहो। हिकिड़ो ॾींहुं ईंदो काफ़िले जो सरदार थींदो। चवे तो निशानी कहिड़ी आहे? चवे तो उन जे मथे ते जेको ताज हूंदो उन जी चमक अर्श सां गंढियल हूंदी। अज़दहा नागो न चौक जे अॻियों थी वेठो आहे। जेको काफ़िलो अचे वञे यूटर्न अॻियां अज़दहा आहे, जेको अचे यूटर्न अॻियां अज़दहा। अज़दहा हीअं उथे काफ़िलो हीअं भॼी वञे। दुनिया खे ख़बर पई काफ़िलनि जा रुख मटिजी विया, लेकिन अॼु अची वियो। केर अची वियो? चो आयो 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 सरकार आ, बाहु जो लगी पई बहार आ। है दिल्ली चवे थी झूमी चवा मत लख भेरा मरहबा चवा, ओ मत लख भेरा मरहबा चवा। सरकार जी आमद, दिलदार जी आमद, दाता जी आमद। छाप थी पे मीलाद करणो न छॾींदासीं, या रसूल अल्लाह चवणो न छॾींदासीं। जो त दुश्मन जे लाइ तलवार आ, बाहु जो लगी पई बहार आ। दिल्ली चवे थी झूमी चवा मत लख भेरा मरहबा चवा, ओ मत लख भेरा मरहबा चवा। अज़दहा जी उथियो, होॾां पोयां पाड़े तां कयो, ओ मैसरा मरी वियासी,
ताकि मैसरा मरी व्यासी अज़दा सामो निहार मैसरा चयो ज़ुबान बंद कर त काकड़े मान कढी छड़े मैसरा कापी भी कढी कलम भी कढियो डोड़ी मुझे महबूब जे भर में आयो अज़दा बीठो मुझे मुस्तफा करीम जो निगाह कईया डोड़ी अची मुझे यार जे कदमन ते गिरियो आका 5000 साल का तो दिल पर जे दीदार जेला बीठो 5000 साल का इंतजार करे रहो हाँ महबूबा जो दीदार थी वयो आ त हिन फकीर जो बेड़ो पार थी वयो आ मैसरा देर कान कई लिखे लकीर चे 1000 दिरहम ॿिया बि वधिया जेको मुस्तफा सां प्यार पियो करे उनके हिक हिक खुशी जे वज रस्ते में 1000 दिरहम पिया मिलन ऐं जेको साड़ पियो करे उन जो रत मुझे महबूब सां प्यार त घर आबाद थी पवई बचड़ा आबाद थी पवनी वेड़ा आबाद थी पवन साड़ करे त रत सुकी विधी कुछ कोन बरंदी एतरो त रत छजो सुभाणे कब्र में बटरे माकोड़ा खाई त ढो कने यार इए न कर अजीजाने मन जेडी मल अबू जहल डिठो त अज़दा भी वेही रहो अगते हबीब हलिया विच जंगल में पोता शींह तो कई गजगोड़ कई शेर गजगोड़ कई साथो समझी जेरी वाला शींह गजगोड़ कई त अबू जहल जो छा हाल हुंदो कौन तो लफ्ज चवा जो न टाइम ते कांच कान हुई न त विजाए गंद करे हां ताके मरा मरिया से हे काडे वठो थो वने मैसरा जे जुबान बंद कर त काकड़े मान कढी छडे होडा अबू जहल वारा सड़न में पूरा मैसरा कापी कढी लिखण में पूरो त जान 1000 दिरहम ॿिया अगते वधी महबूबन जे करीब थियो छो त बीबी खुदीजतुल कुबरा चयो त मुझे महबूब का परे नथी जा नई गाल दिसंदो वंजा लिखंदो वंजा हेडो कम थिया अजीजाने मन जेडी मल डिठई त जेडी मल शींह सामो आया मुझे मुस्तफा करीम जो निगाह कई दाहू कण वारा रड़ियूं कण वारा कंध झुकाए मुझे मुस्तफा जे कदमन में मुझे मुस्तफा पुजो दे खबर छाते शोर कयो थई चवे थो या रसूल अल्लाह अज शोर न कयो थमे अज जंगल जे जानवरन के सड कयो थमे ओ मुखा ड्रिजण वारो ओ मुझे हैबत खा डकण वारो अज अचो शिकार जी मनो थी वया दीदार जारी थी वयो अज कहजो शिकार न थींदो अज दीदार ही दीदार थींदो अचो मां पांजे जंगल जे जानवरन के सद पे गया अज हरण भी गड गिदड़ भी गड फाड़ा भी गड ज़ेबरा भी गड सबई शींह सा गडजी करे छा प्या कन चो यार जो दीदार प्या कने महबूब जेके वनी अंगण ते दीदार करे हाय हाय अजीजाने मन मंजिल तय थी वे ओ जंगल खत्म थी वयो होडा बाईपास फिरी वरी चौक वरी आयो ओ चौक जेको साल सवे सालन का मशहूर हुयो काफिला ईंदा हा उते तरसंदा हा उते गिरजा घर उते कलीसाऊं उते मंदिर सब कुछ मौजूद हुयो पर हिकड़ो वडो ईसाई पादरी हुयो जेको सवे सालन खां उते इबादत कंदो हुयो रियाजत कंदो हुयो अजा महबूब उन जंगल मां लंघन पिया ओ ईसाई पादरी पंहिंजे गिरजा घर मां निकरी करे ड्रोड़े वनी पहाड़ी ते बीहे निहारे मोटी अचे वरी वने वरी मोटी अचे शागिर्दन चयो साईं दुनिया तुझे दीदार ला ईंदी आ अज तू कंजो इंतजार पियो करी जेको इंतजार में मज़ो आ जेको इंतजार में मज़ो आ चवा गुला नबी महेश रखे चवे थो अखेड़ियों के कया छा मां जो कलूर करे आयूं
महबूब दिसी दिल खे मजबूर करे आयो अजीजन मन वक्त जो एहसास प्रोग्रामन जो भी है कौन है यार 15 मिनट नाराज न थी